नाज़िन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वधीक 19 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए छॾियूं आहिनि। वायरस विघे फ़ौत थी वियलनि जो अंग वधी 5039 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 914 नवां वायरस केस रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंखां पोइ सूबे में कोरोना में मुब्तला मरीज़नि जो अंग 3,18,562 थी वियो आहे। हिकु ॾींहुं अंदरि वधीक 684 कोरोना जा मरीज़ सिहतयाब थी विया, जंहिंखां पोइ सूबे में कोरोना खे शिकस्त ॾेई सिहतयाब थियलनि जो अंग वधी 2,87,728 थी वियो आहे। सिंध में हिन वक़्तु 25,795 कोरोना जा मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां 24,738 घरनि में, 22 आइसोलेशन सेंटरनि में ऐं 1,035 मरीज़ मुख़्तलिफ़ इस्पतालनि में दाख़िल आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 967 मरीज़नि जी हालति ॻणिती जोगी आहे, जिन मां 73 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। वज़ीर आला वायरस मुतासिरनि जा अंग ॿुधाईंदे चयो आहे त कराची में 508, हैदराबाद में 61, ठटे में 32, दादू में 28, सांगड़ में 22, बुखार सखर नौशर फिरोज़ में 17 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन चयो त मटियारी में 15, खैरपुर में 14, जामशूर ऐं टंडोअलहयार में 11, घोटकी में 10, लाड़काणे में 8, अमरकोट में 7, बदीन कंपरी जैफराबाद में 1 नओं केस रिपोर्ट थियो आहे।